नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिशनर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह जी सदारत में ज़िले क़ौंसिल हार में महरम अलहराम जे हवाले सां हिकु आला सतह जी गॾिजाणी मुनक़द कई हुई, जंहिंमें SSP मटियारी आसिफ अहमद बुगियो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर यार मोहम्मद खोसो, असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्टर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद फैद मीर सैतो, मुख्तियारकार मटियारी मोहम्मद उस्मान सुमरो, मुख्तियारकार हाला नसरुल्ला हेस्को टाउन ऑफिसरन ऐं मुख्तलिफ़ फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ उलमा इकराम, हाफ़िज़ बशारत अहमद मेमण, अब्दुल मुस्तफ़ा मेमण ऐं ॿियनि मौज़िज़नि शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह गॾिजाणी में सभिनी आलमनि ऐं ज़ाकिरनि ते ज़ोर भरियो त ही घरू खाते जी कोड ऑफ कंडक्ट ऐं SOPs खे हर सूरत हाल में यकीन बणाइण लाइ ज़िले इंतज़ामिया सां भरपूर तावन कनि त जीअं आशूरो वारा ॾियारा पुरअमन नमूने सां गुज़री सघनि। हिन समूरे आलम सगोरनि ते ज़ोर भरियो आहे त हू चिड़ ॾियारींदड़ ऐं नफ़रत अंगेज़ी तक़रीरनि खां पासो कंदा, प्यार अमन ऐं मोहबत जो दर्स ॾियनि, इंतज़ामिया सां तावन कंदे मजलिस ऐं जलूसनि जे वक़्त जी पाबंदी खे यकीनी बणाए। जेकॾहिं को मसइलो हुजे उन बाबति DC ऑफिस में क़ाइम कंट्रोल रूम सां राब्तो कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।